अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारे दोस्तों, मैं मोहित बंगवार आज जे वीडियो माध्यम मुमताज़ मलई जो नवी फिल्म अची रहियो आहे जंहिंजे बारे में तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते न आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जो को बैलेंस कोन वेंदो, असांजी काफ़ी इहा हौसला अफ़ज़ाई थींदो ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण लाइ ॾिसण वटां मिलंदा। जेकॾहिं तव्हां मुमताज़ मलई जो नओं एल्बम जेको अची रहियो आहे उहो गदर प्रोडक्शन ते अची रहियो आहे, जंहिंजो एल्बम तमामु जल्द ईंदो। ईद जी एल्बम आहे ही ऐं हिन एल्बम में 10 गीत शामिल आहिनि जो बदर प्रोडक्शन जे हिन जो आहे त हिन गीत हिन मुमताज़ मौलाई कंदा आहिनि। मुमताज़ मौलाई हिन गीत खे ॻाईंदो इंशाअल्लाह। हीअ गीत तमामु जल्द ईंदो ईद जे लाइ हीअ गीत आहे ऐं हीअ एल्बम जेको आहे तमामु बहितरीनु आहे। हीअ तमामु जल्द एल्बम ईंदो ऐं मुमताज़ मौलाई पाण बि वादे करे चयो आहे त हिन एल्बम में 10 गीत शामिल आहिनि ऐं हीअ 10 गीत इंशाअल्लाह तमामु जल्द मां इहे ॻाया आहिनि ऐं तमामु बहितरीनु मूंखे मज़ो बि आयो आहे हीअ गीत ॻाईंदे ऐं प्रोडक्शन में मूंखे ॾाढो मज़ो आयो। मुमताज़ मौलाई पाण बि चयो आहे गदर प्रोडक्शन जो उहो पाण हुन बयानु ॾिनो आहे, हुन वीडियो अची चुको आहे, तव्हां पाण ॾिसी सघो था गदर प्रोडक्शन ते। ऐं वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो।